अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक़ मिठवार बाबा आला मौजू अवाजी ॻाल्हि मांखे ॿुधायूं त कीअं ॿुधायूं। तरतीब उबहम मीम नाज़ुक ख़्याली ॾेखारी थो ईअं आहे। नाज़ुक ख़्याली ॾेखारी थो ईअं आहे। मज़मून ताज़ो ऐं दिलकश आहे ईअं आहे। सुख़ुन संजीदा मौज़ू ऐं मानादार आहिनि। सुख़ुन संजीदा मौज़ू ऐं मानादार आहिनि। वाजाईंदड़ दिलि तुंहिंजे ओसीड़े में ॼण मुंतज़िर आहे ईअं आहे। नाज़ुक ख़्याली ॾेखारी थो ईअं आहे। मज़मून ताज़ो ऐं दिलकश आहे ईअं आहे। चमकाट करे लफ़्ज़ तुंहिंजा अंदर में पिया वसनि हमेशह। चमकाट करे लफ़्ज़ तुंहिंजा अंदर में पिया वसनि हमेशह। असांजे अंदर में ॼण लोरी आहे ईअं आहे। नाज़ुक ख़्याली ॾेखारी थो ईअं आहे। मज़मून ताज़ो ऐं दिलकश आहे ईअं आहे। तुंहिंजो परचाइणु रिझाइणु वरी राज़ी करणु। तुंहिंजो परचाइणु रिझाइणु वरी राज़ी करणु। अहिड़ी ख़ुशी तूं साफ़ु रोशन अहिड़ो मुश्क ऐं अत्र जहिड़ो सरो आहे ईअं आहे। नाज़ुक ख़्याली ॾेखारी थो ईअं आहे। मज़मून ताज़ो ऐं दिलकश आहे ईअं आहे। यादगिरी होश ख़बरदारी नरम वरी आस्तो। यादगिरी होश ख़बरदारी नरम वरी आस्तो। ॼण त आम माण्हुनि जे फ़हम खां ॿाहिरि आहे ईअं आहे। नाज़ुक ख़्याली ॾेखारी थो ईअं आहे। मज़मून ताज़ो ऐं दिलकश आहे ईअं आहे। जोश में बि होश कंहिं ते अया न करणु। मुखड़ियुनि ऐं गुलनि जे जोश में बि होश कंहिं ते अया न करणु। मुखड़ियुनि ऐं गुलनि जे ख़ुशबूदार सुरहाण मिठू जे सार संभाल यादि करणु आहे ईअं आहे। नाज़ुक ख़्याली ॾेखारी थो ईअं आहे। मज़मून ताज़ो ऐं दिलकश आहे ईअं आहे। अखियुनि खे वरी अव्हांजे दीदार जी प्यास लॻी आहे। अखियुनि खे वरी अव्हांजे दीदार जी प्यास लॻी आहे। अव्हांजी मोहबत शायदि कान आहे। मूंखे शफ़ा ॾियण जे बदिरां उल्टो मर्ज़ में मुब्तला करे छॾियो। मूंखे शफ़ा ॾियण जे बदिरां उल्टो मर्ज़ में मुब्तला करे छॾियो। बहार जे मौसम में बि ॼण मुंहिंजे लाइ ख़िज़ा मिसल आहे। अखियुनि खे वरी अव्हांजे दीदार जी प्यास लॻी आहे। अव्हांजी मोहबत शायदि कान आहे। तिखायूं सख़्तियूं ॼण ज़ोर वारियूं राहत अचे ख़ुशहाल कर। तिखायूं सख़्तियूं ॼण ज़ोर वारियूं राहत अची ख़ुशहाल कर। मुंहिंजे हथ वसि की न कुझु न आहे। तूं ई ॼाणी थो तुंहिंजे वसि सभु कुझु आहे। अखियुनि खे वरी अव्हांजे दीदार जी प्यास लॻी आहे। अव्हांजी मोहबत शायदि कान आहे। बेवस लाचार छा करे सघंदो। बेवस लाचार छा करे सघंदो। बदन में तौफ़ीक़ न रही नेक मददगार आहे। अखियुनि खे वरी अव्हांजे दीदार जी प्यास लॻी आहे। अव्हांजी मोहबत शायदि कान आहे। अला साईं रब्बिल आलमीन अर्रहमानो रहीम तूं ई साञाए ॾीन। अला साईं रब्बिल आलमीन अर्रहमानो रहीम तूं ई साञाए ॾीन। मन में पाइन मुंहिंजा मौला अहिड़ी साञाए ॾीन आहे। अखियुनि खे वरी अव्हांजे दीदार जी प्यास लॻी आहे। अव्हांजी मोहबत शायदि कान आहे। या अल्लाह करीम रहीम हकीम तूं ई सिहत तंदुरुस्ती अता कर। या अल्लाह करीम रहीम हकीम तूं ई सिहत तंदुरुस्ती अता कर। तूं ई सबब ज़रिया पैदा कर। तूं ई ज़रिया सबब पैदा कर। मुसबिल असबाब आहे। मुसबिल असबाब आहीं वास्ते मुहाबी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे पयंटनि जे
मिठूअ खे सबरो कर संहिंजा सवलायूं ज़ईफ़ कमज़ोर आहे अखियुनि खे वरी अव्हां जे दीदार जी प्यास लॻी आहे अव्हां जी मोहबत शायदि कान आहे।